अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। शाहरुख सार पे मूंखे इहा ख़बर पइजी वेंदी त शमसू खे अगवा करण वारो शहमीर खान आहे। छा शहमीर खान शमसू खे हाणे आज़ाद करे छॾींदो या उनखे जेल मोकिले छॾींदो? छा पुलिस शहमीर खे लाकअप करण जी छो कोशिश कंदो? छा सोडा मल्हार खे सभु ॻाल्हियूं यादि ॾियारींदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जो यूट्यूब चैनल अमित जमल के लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बेल नशन करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो त रुख़सार बेगम जेको आहे पंहिंजो अंदाज़ो लॻाईंदो, हू ईअं चवंदो त इहो सभु कुझु शहमीर जे हथां थियल आहे। जो शिरोज़ ख़ान फड़कायो हो शहमीर जे करे, उन जे करे शहमीर मुंहिंजे लाइ कुझु बि करे सघे थो, यानी मुंहिंजे लाइ का क़दम बि खणी सघे थो। पर हाणे मूंखे सोचणो इहो आहे त मां शमसू खे कीअं आज़ाद करायां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो तबेदार जेको आहे शहमीर वटि हलियो ईंदो, शहमीर खे चवंदो त अॼुकल्ह रेस खान बहादुर ऐं उनजो पुटु शिरोज़ ख़ान गुम आहिनि, उन जो अॼु ॾस पतो वठण आयो आहे, इन जो तूं मूंखे ॾस पतो ॾे। शहमीर चवंदो सूबेदार रेस खान बहादुर हिन मुल्क में न आहे रहियो, मतिलबु हिन दुनिया में न आहे रहियो, ऐं बाक़ी हा शिरोज़ ख़ान अंदर कमरे में आहे। तव्हां चवंदो त मां शिरोज़ ख़ान खां अव्हां खे ज़रूर मिलायां। सूबेदार चवंदो शहमीर साख ॾियण जी का बि ज़रूरत न आहे, उन जे करे तव्हांजो भलो उन में त तव्हां शिरोज़ ख़ान मुंहिंजे हवाले कयो, मां उनखे आज़ाद छॾे ॾियां। जेकॾहिं तव्हां उनखे मुंहिंजे हवाले नाहे कयो त पोइ तव्हांखे गिरफ़्तार करे ऐं तव्हांखे लाकअप करे छॾींदुसि। शहमीर खान चवंदो सूबेदार अगरि जेकॾहिं तव्हां मूंखे लाकअप कयो त पोइ मां तव्हांखे ईअं करे छॾींदुसि जो तव्हां आईंदा यादि रखंदव। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सोडा जेको आहे मल्हार खे बार बार सम्झाईंदो ऐं मल्हार खे सभु ॻाल्हियूं यादि ॾियारींदो। बहरहाल मल्हार अॻिते हली इहे ॻाल्हियूं सभु यादि करे वठंदो ऐं उहो पंहिंजे माउ जे ख़िलाफ़ क़दम उठाईंदो, मतिलबु त क़दम खणंदो, मतिलबु त उहो क़दम ज़ाहिर ख़ान जो मौत हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चिबड़ पंहिंजे धीउ बानू खे चवंदो त धीउ तूं मूंखे मोकिल त मां इन बीचार ख़ान खां पंहिंजो पलांद कयां, मतिलबु तुंहिंजी इज़त ते दाग़ लॻाइण जो पलांद कयां। अगरि जेकर तूं मूंखे मोकल न ॾींदो त पोइ आईंदा हू वरी तुंहिंजे ॾे अखि खणी निहारींदो, जेकर तूं मूंखे मोकल ॾे त हू आईंदा तो ॾे अखि खणी कोन निहारींदो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।